अचो त दुनिया जे पहिरें फेमिनिस्ट शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। ही वरी हिकु नई कैफ़ियत ॿुधाईंदड़ शेर आहे। जीअण कारण जे ॾियूं ॾिनमि ॾेरनि ॾुख, भॻियसि जां बंभोर खां तां सूर मिड़ई सुख, लथे मूं तां लुख पुनो थियसि पाण ई। मूंखे जीअण जो ढंग कोन ईंदो हो। मां सम्झंदी हुयसि त सुख ई असुलु ज़िंदगी आहिनि, पर मूंखे ॾेरनि जीअण सेखारियो, जन मूंखे ॾुख ॾेई मज़बूत कयो। पोइ मां सुख छॾे बंभोर खां भॻियसि, तॾहिं मूंखे उहे सूर उन्हनि पुराणनि घर वेठे ॾिठल बिना ॾुखनि जे मिलियल सुखनि खां वधीक सुहिणा लॻा, सुठा लॻा। मुंहिंजी जदोजहद में जेका सहल पसंदी हायल हुई, तंहिंखे ॾुखनि परे करे छॾियो। मां ॾुखनि सां, तकलीफ़ुनि सां अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हाइण जहिड़ी थी पियसि। मूं ज़िंदगीअ जो इहो राज़ त जहद मुसलसल ई ज़िंदगी आहे, ॾेरनि पारां मिलियल ॾुखनि खां पोइ ई सिखियो।